नाज़रीन ख़बर न्यूज़ सिलसिलो जारी है। बिरशा का ख़बर ॾींदा हलूं त शालती प्रेस क्लब जे बानी मरहूम खुर्शीद अहमद बुगियो जी याद में हिकु क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कई वई, जंहिंमें ज़िले सांगड़ ऐं ज़िले मटियारी जी 8 टीमुनि हिसो वरितो, जंहिंजी अॻुवाणी मोहम्मद रहीम खोसो, मोहम्मद सुमार वफ़ा ऐं निसार शेख कई। वधीक तफ़सील मोहम्मद जुमन चौहान जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, मां हिन वक्त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियां, जिथे जेको आहे शालती प्रेस क्लब जे बानी मरहूम खुर्शीद अहमद बुगियो जी याद में हिकु टूर्नामेंट मुनक़िद कई वई आहे, जेका खुर्शीद चैंपियन ट्रॉफी जे नाले सां मुनक़िद कई वई आहे, जिथे अली वारिस ग्राउंड हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहर में अली वारिस ग्राउंड ते हिकु बेहतरीन टूर्नामेंट मुनक़िद कई वई आहे, जंहिंजी ऑर्गेनाइज़ जेको आहे त मोहम्मद रहीम खोसो ऐं जेको आहे त मोहम्मद सुमार वफ़ा करे रहिया आहिनि। अचो त हिते जे परे जेके टीमूं 8 टीमूं ऐं 20 ओवरनि जे दरमियान जेको कांटेदार मुक़ाबला जारी आहिनि। अचो त हिते जे क्रिकेटरनि ऐं शाइक़ीन ऐं ख़ासि महिमाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था, उहो कीअं था ॾिसनि जेको आहे त 20 ओवरनि जे दरमियान जेको मुक़ाबिलो जारी आहे हिन वक़्तु। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं, वधीक हुननि जो छा चवणु आहे हिन हवाले सां। अला खुर्शीद जेको दोस्तनि जो दोस्त हो, यारनि जो यार हो, ऐं खुर्शीद जो भिटशा जे शहर में सियासी, समाजी, मज़हबी ऐं सहाफ़त जे हवाले सां वॾियूं ख़िदमतूं आहिनि। ऐं उनजे अचानक विछोड़े ते ऐं असां नुआ पढ़ंदा आहियूं न, हीअ वेल न वञण जी, इहा खुर्शीद जी इहा उमिरि वञण जी कान हुई, जंहिंजो इंतिहाई ॾुख आहे। अलाह साईं हुनखे जवारे रहमत में जॻह ॾींदो। तव्हां कीअं था ॾिसो ज़िले मटियारी में जेको आहे क्रिकेट जे प्लेयरनि खे ऐं या ग्राउंड जेको आहे ग्राउंड बि न आहिनि, तव्हां इन में छा चवंदा आहियो? हार्ड वाली क्रिकेट में थोरो हूंदो आहे, वॾी क्रिकेट हूंदी आहे T20, इन करे क्राउड जो थोरो इंट्रस्ट घटि हूंदो आहे। पर अगरि ऑर्गेनाइज़ थींदियूं रहनि ऐं कॉम्पिटिशन हुजे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में वरी क्राउड जो रुझान वधी वेंदो। अॼु जेको मुक़ाबिलो थी रहियो आहे, तव्हां कीअं था ॾिसो अॼु जो मुक़ाबिलो? स्टार्ट असांखे बहितरीन मिलियो आहे। असां इनिंग कवर कयो आहे, स्कोर 100 जे अंदरि ई कवर कयो आहे ईअं ताईं। साईं जेका टूर्नामेंट लॻे पई आहे, खुर्शीद मरहूम त असांजो हिकिड़ो भाउ हो, दोस्त हो, 24 कलाक गॾु हो। हुन में न आया शइ हुई, हू महिमान नवाज़ हो ऐं हमेशह असां हुन सां गॾु 2 ॾींहं बि हुन खां अलॻि कोन गुज़ारियो। ऐं अलहमदिल्ला हुन जे लाइ सिर्फ़ु हीअ टूर्नामेंट काफ़ी न आहे, पर इन जे लाइ असां घणो कुझु सोचियो आहे। इंशाअल्लाह ताला घणो कुझु थींदो ऐं घणो कुझु कंदासीं। जी बिल्कुलु, तव्हां क्राउड ऐं शाइक़ीन ऐं जेके हिते जा ख़ासि महिमान आहिनि ऐं क्रिकेटरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त अहिड़ियूं टूर्नामेंटूं जेके आहिनि त ज़िले डिवीज़न में घटि लॻंदियूं आहिनि। असां मोहम्मद रहीम खोसे जा वधीक थोराइता आहियूं, जेको आहे त ज़िले मटियारी में जेको आहे एॾियूं वॾियूं टूर्नामेंटूं मुनक़िद करे थो। हिननि जो वधीक इहो चवणु हो त मरहूम खुर्शीद अहमद बुगियो हिकु बहितरीन ऐं निहायत जेको बहितरीन इंसान हो। उन सां गॾोगॾु जेको आहे ज़िले मटियारी जे लाइ बुनियादी मसइलनि जे हक़ूक़ लाइ जेको आहे त सहाफ़त में अची करे उन वॾा जेके आहिनि मसइला बि हल कराया आहिनि। उन खां पोइ जेको क्रिकेट जी दुनिया में त बहितरीन हिकु क्रिकेटर बि हो ऐं बहितरीन ज़िले मटियारी में हिकु बॉलर जे नाले सां सॾियो वेंदो हो। हिननि जो वधीक इहो चवणु आहे त अहिड़ियूं टूर्नामेंटूं हिते मुनक़िद थी वञनि त जीअं हिते जा जेके राहकू आहिनि उहे हिकु VIP टूर्नामेंट सां जेको आहे त बहितरीन पंहिंजी क्रिकेट खे अॻिते वधी जेको आहे त पाकिस्तान लेवल ते कुझु नालो रोशन करे सघनि। कैमरामैन अली वारिस सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।